केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक 20 हिसो पहिरियों इख़्तिसार समरी आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि इख़्तिसार हिसो पहिरियों समरी पार्ट 1। असां पंहिंजे अॼोके पार्ट 1 में समरी जो अधु हिसो पढ़ंदासीं ऐं पोइ वरी ॿिए वीडियो लेक्चर में पार्ट 2 में समरीअ खे मुकमल कंदासीं बक़ाया हिसो पढ़ी। ही तक़रीबन 8 पॉइंट्स आहिनि जेकी असां हिकु हिकु तफ़सील सां ऐं पंहिंजे वीडियो लेक्चर्स जी मदद सां उन्हनि खे रिपीट कंदे हिननि खे वरी सम्झंदा हलंदासीं। Chemistry is the branch of science which deals with the properties, composition and structure of matter. इल्म कीमिया साइंस जी उहा शाखा आहे जेका मादे जी बनावट, जोड़जक ऐं ख़ासियतुनि सां तालुक़ रखे थी। Chemistry also deals with the changes involved in the matter. Chemistry मादे में पैदा थींदड़ तब्दीलियुनि सां पिणु डील कंदी आहे। मिसाल जे तौर ते असां वीडियो लेक्चर में मिसाल खयो हुयोसीं पाणी ऐं केमिस्ट्री, वाटर एंड केमिस्ट्री। उन में असां पाणीअ खे एज़ अ मैटर करे खयो हुयोसीं त ॾिसो मादे जी स्ट्रक्चर, कंपोजिशन ऐं प्रॉपर्टीज़ केमिस्ट्री ॿुधाईंदी आहे। हाणे जॾहिं केमिस्ट्री खे असां हिकिड़ो मादो ॾिनोसीं मिसाल जे तौर ते पाणी, त पाणीअ जूं केमिस्ट्री असांखे ख़ासियतूं बि ॿुधाईंदी, उन जी जोड़जक बि ॿुधाईंदी ऐं पाणीअ जी तरकीब, बनावट, स्ट्रक्चर बि ॿुधाईंदी। ख़ासियतूं मिसाल जे तौर ते पाणीअ जो रंग, मादे जी हालत, स्टेट ऑफ मैटर, टहिकण जो दर्जो, बॉइलिंग पॉइंट, ॼमण जो दर्जो, फ्रीजिंग पॉइंट, बेअसर आहे, न्यूट्रल आहे, यानी उन जूं कीमियाई ऐं तबई ख़ासियतूं सभु ॿुधाईंदी जेके असां पढ़ूं त पाणी खे सुञाणे वठंदासीं। जोड़जक, कंपोजिशन, उन में असांखे केमिस्ट्री ॿुधाईंदी आहे रेशो एंड टाइप ऑफ एटम्स, केतिरा एटम अथसि ऐं कहिड़ा एटम अथसि। मिसाल जे तौर ते पाणी जी कंपोजिशन हीअ आहे त उन में 2 हाइड्रोजन जा एटम आहिनि ऐं हिकिड़ो ऑक्सीजन जो एटम आहे, इहा उन जी सादी कंपोजिशन आहे। स्ट्रक्चर, तरकीब में वरी उन 2 हाइड्रोजन जे एटमनि ऐं हिकिड़े ऑक्सीजन जे एटम जी ज्योमेट्री ॿुधाईंदी, उन्हनि जी इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ॿुधाईंदी ऐं इहो पिणु ॿुधाईंदी त उहो जेको मुरकिब आहे छाजो ठहियल आहे ऐं उहे जेके एटम आहिनि जेके मुरकिब खे ठाहिनि था हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन, उहे पाण में ॻंढियल कीअं आहिनि, उन्हनि जी अरेंजमेंट कीअं आहे। हिन हाइड्रोजन जो हिन हाइड्रोजन जे विच ते जेको बांड जी लेंथ आहे उहा केतिरी आहे, कुंड केतिरी आहे। ऑक्सीजन जी इलेक्ट्रॉनिक मॉलिक्यूलर स्ट्रक्चर पिणु ॿुधाईंदी, यानी असांखे इहे 3 जवाब ॿुधाईंदी। गॾोगॾु मादे में जेके तब्दीलियूं पैदा थियनि थियूं उन जे बारे में बि केमिस्ट्री ॿुधाईंदी आहे। मिसाल जे तौर ते इहो ई पाणी आहे, जेकॾहिं इन पाणीअ में तव्हां तेज़ाब शामिलु कयो था त पाणी सां कहिड़ी हालत थींदी, पाणीअ में कहिड़ी तब्दीली पैदा थींदी। पाणीअ में जेकॾहिं को असास था मिलायो त पाणी सां छा थींदो। पाणीअ में जेकॾहिं हिकिड़ा कीमियाई मुरकिब, मिसाल जे तौर ते जीअं प्लास्टिक आहे, उहो तव्हां ऐड था कयो, शामिलु था कयो, उहे उन में इथाइलीन ऐं अहिड़े क़िस्म जूं ॿियूं शयूं जेकॾहिं पाणी में मिलंदियूं थी वञनि त पाणी जी कंडीशन छा थींदी। पाणीअ सां जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड मिले थी त छा थींदो, तेज़ाब ठही पवंदो। हाणे इहो मादे में जेके तब्दीलियूं थियूं अचनि इहा बि असांखे केमिस्ट्री ॿुधाईंदी आहे। Chemistry is everywhere in our environment and serving the humanity day and night. इल्म कीमिया असांजे माहौल में चौधारी आहे ऐं ॾींहुं राति माण्हुनि जी ख़िदमत में आहे। ड्यू टू इट्स वाइड स्कोप, इन जे इन तमामु वॾे स्कोप जे करे केमिस्ट्री इज़ डिवाइडेड इनटू, केमिस्ट्रीअ खे विरायो वियो आहे हिननि शाखुनि में। फिज़िकल केमिस्ट्री, तबई केमिस्ट्री जेका असां पढ़ी हुईसीं, ऑर्गेनिक केमिस्ट्री जंहिंखे तव्हां हाइड्रोकार्बन केमिस्ट्री पिणु चओ पिया, त कार्बन ऐं हाइड्रोजन जा जेके मुरकब हूंदा आहिनि उन्हनि जे मुताले खे ऑर्गेनिक केमिस्ट्री चइबो आहे। इनऑर्गेनिक केमिस्ट्री जंहिंमें मिनरल्स जी स्टडी थींदी आहे। हाइड्रोकार्बन के अलावा जेके बि मुरकिब आहिनि इनऑर्गेनिक में पढ़िया वेंदा आहिनि। बायोकेमिस्ट्री, हयातियाती केमिस्ट्री, जानदारनि जे जिस्मनि जे अंदरि कीमियाई अमल ऐं केमिकल शयुनि जो इम्पैक्ट। इंडस्ट्रियल केमिस्ट्री, सनतुनि जे अंदरि शयूं कीअं थियूं तयारु थियनि। न्यूक्लियर केमिस्ट्री, एटम जे न्यूक्लियस में अंदरि उनखे कीअं टोड़जे, उन मां एनर्जी कीअं कढिजे, उहो न्यूक्लियस कीअं पाण में मिलंदा आहिनि, एनर्जी निकिरंदी आहे, न्यूक्लियस कीअं टुटंदो आहे, एनर्जी निकिरंदी आहे, न्यूक्लियस जी बनावट, समूरो इहो जेको मामिलो आहे उहो असां न्यूक्लियर केमिस्ट्री में पढ़ियोसीं। इन्वायरमेंटल केमिस्ट्री,
माहौलियाती केमिस्ट्री, माहौल ते कीमियाई शयुनि जो असर। मिसाल के तौर ते भाण जो माहौल ते कहिड़ो असर आहे। भाण कीमियाई शइ आहे न, माहौल खे कीअं थो ख़राबु करे, कीअं थो फ़ाइदो ॾिए। ऐं ईअं कार्बन डाइऑक्साइड या धुओं जेको बि आहे, फ्लोरोक्लोरोकार्बन आहिनि, उहे माहौल ते कहिड़ो असर थियूं कनि। त इन्वायरमेंटल केमिस्ट्री में पढ़ियो जीअं असां कहिड़ियुनि शयुनि जे करे असांजो माहौल ख़राबु थो थिए। एनालिटिकल केमिस्ट्री, तजुज़ियाती केमिस्ट्री, मिसाल जे तौर ते तव्हांजे ब्लड सैंपल खे चेक करण वारो मिसाल हुयो अथव, उन में मलेरिया जो जरासीम ॻोल्हे लहणु पिणु एनालिटिकल केमिस्ट्री आहे। या तव्हांखे हिकिड़ो अननोन सब्सटेंस ॾिजे त बाबा हीअ ॿुधाए त छा आहे, त उन ते तव्हां टेस्टूं करे उनजी एनालिसिस करे ॿुधाईंदो त इहो कहिड़ो मुरकिब आहे। मेडिसिनल केमिस्ट्री, दवाऊं कीअं थियूं ठहनि, कीअं असरु कंदियूं, केतिरा साइड इफेक्ट हूंदा आहिनि, इहो सभु कुझु मेडिसिनल केमिस्ट्री में पढ़ियो हुओसीं। क्वांटम केमिस्ट्री, नंढड़े ज़रनि वारी जेका केमिस्ट्री आहे, जेका क्वांटम फिज़िक्स सां मिलंदड़ जुलंदड़ आहे, तक़रीबन फिज़िक्स जा कॉन्सेप्ट हिन में इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं ग्रीन केमिस्ट्री, इहे समूरियूं शाखूं ॿुधाइनि थियूं त इल्मु कीमिया असांजे चौधारी कीअं फैलियल आहे, असांजी हर हिकु शइ जेका आहे उहा केमिस्ट्री सां कीअं ॻंढियल आहे। मैटर इज सिंपली डिफाइंड एज एनीथिंग दैट इज मास एंड ऑक्यूपाइज स्पेस। मादे जी सादी वस्प इहा आहे त अहिड़ी शइ जंहिंखे मायो हुजे ऐं जॻह विलारे। इट इज़ फाउंड इन 3 कॉमन स्टेट्स। आम 3 हालतुनि में मादो मिलंदो आहे, सॉलिड नहरी सूरत में, लिक्विड पाणियार सूरत में, एंड गैस ऐं गैस वारी हालत में। धरतीअ ते इहे 3 जेके हालतूं आहिनि कॉमन आहिनि, इहे असांखे नज़र ईंदियूं आहिनि। हवा जी सूरत में ॾिसो त गैसूं आहिनि, पाणी आहे, ब्लड आहे, मिल्क आहे, ऐं एसिड्स आहिनि लिक्विड, उहे समूरा जेके आहिनि असांखे लिक्विड जी हालत में मिलंदा आहिनि। सॉलिड जेके बि शयूं आहिनि, मुरकिब हुजनि, मिक्सचर्स हुजनि या तव्हांजा एलिमेंट हुजनि, सभु मादो आहे। द प्लाज़्मा इज़ आल्सो कंसिडर्ड एज 4th स्टेट ऑफ मैटर। प्लाज़्मा खे पिणु मादे जी 4थी हालत चयो वेंदो आहे, बट इट इज़ अनकॉमन। इहा हिते एॾी कॉमन कोन्हे का धरतीअ ते। प्लाज़्मा उहा हालत हूंदी आहे जंहिंमें एटम जेको आहे उहो पाण सलामत कोन हूंदो आहे, टुटल हूंदो आहे, इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन उन जा फ्लो में हूंदा आहिनि। द डिफरेंट स्टेट्स ऑफ मैटर आर ड्यू टू डिफरेंस ऑफ एनर्जी इन इंक्रीजिंग ऑर्डर। इहे जेके मादे जूं 3 हालतूं आहिनि, उहे इन जे करे आहिनि जो उन्हनि जी काइनेटिक एनर्जी जेका आहे, हरकी तवानाई, उन में फ़र्क़ु हूंदो आहे। मिसाल जे तौर ते सॉलिड्स, उन्हनि में काइनेटिक एनर्जी घटि हूंदी आहे। लिक्विड्स, उहे शयूं हूंदियूं आहिनि जंहिंजी काइनेटिक एनर्जी वधीक हुजे। गैसिस, अञा वधीक काइनेटिक एनर्जी वारियूं शयूं। प्लाज़्मा, मोर एनर्जेटिक फॉर्म ऑफ मैटर। सो जीअं जीअं एनर्जी वधंदी वेंदी, तीअं तीअं जेको आहे सो मैटर ऑफ स्टेट ऑफ मैटर जेका आहे उहा तब्दील थींदी हलंदी आहे। मैटर इज मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स विच आर नोन एज एटम्स। मादो नंढनि ज़रड़नि जो, जिनखे असीं एटम चऊं था, उन्हनि जो ठहियलु आहे। एटम्स आर द बेसिक यूनिट्स ऑफ मैटर। मादे जा बुनियादी एका एटम आहिनि एंड डिफाइन स्ट्रक्चर ऑफ एलिमेंट्स, ऐं उहे अंसरनि जी बनावट खे वाज़िह कंदा आहिनि। नाउ इट्स डिस्कवर्ड दैट एटम्स आर मेड अप ऑफ 3 पार्टिकल्स, 3 सब एटॉमिक पार्टिकल्स। हाणे इहो मालूम थियो आहे त एटम जेको आहे उहो पाण 3 नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन एंड इलेक्ट्रॉन। ॾिसो जेके बि शयूं एटमनि जूं ई ठहियलु आहिनि। पाणीअ खे खणी ॾिसो, हाइड्रोजन जो एटम, हाइड्रोजन जो एटम, ऑक्सीजन जो एटम। हाइड्रोक्लोरिक एसिड हिकिड़ो तेज़ाब आहे, उनखे खणी ॾिसो, हाइड्रोजन जो एटम, क्लोरीन जो एटम। सुई गैस जेका तव्हां वटि ईंदी आहे, उन में 90% मीथेन हूंदी आहे, हीअ हुनजो मालिक्यूल आहे। ॾिसो, कार्बन, हाइड्रोजन, 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 यानी हर शइ, गंधरफ सल्फर जे एटमनि जो ठहियलु आहे, हर शइ एटमनि जी ठहियलु आहे। ऐं हाणे वरी इहा ख़बर पई आहे त एटम पाण जेको आहे नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु आहे, न्यूट्रॉन, प्रोटॉन ऐं इलेक्ट्रॉन। अञा बि जेकॾहिं जदीद साइंस खे पढ़ंदव तव्हां, क्वांटम फिज़िक्स खे पढ़ंदव, त तव्हांखे ख़बर पवंदी त इहे वरी जेको प्रोटॉन आहे, जेको न्यूट्रॉन आहे, उहो पाण अञा नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु आहे। A molecule is the smallest particle in a chemical element or compound, that is the chemical properties of that element or compound. मालिक्यूल जेको आहे उहो कंहिं बि कीमियाई अंसर या मुरकिब जो नंढो ज़रो हूंदो आहे, अहिड़ो ज़रो हूंदो आहे जंहिंमें उन मुरकिब या अंसर जूं ख़ासियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। Molecules are made up of atoms that are held together by chemical bonds. मालिक्यूल जेके आहिनि उहे एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि, जेकी पाण में कीमियाई बांडनि जे ज़रिए ॻंढियल हूंदा आहिनि। 2-3 एटम हूंदा आहिनि, उन्हनि जो छुगो हूंदो आहे, उहे पाण में ॻंढियल हूंदा आहिनि, उनखे मालिक्यूल चइबो आहे। These bonds form as a result of sharing or exchange of electrons among atoms. इहे जेके बांड आहिनि उहे एटमनि जे विच में छो ठहंदा आहिनि, जेके एटमनि जे छुगनि खे झले बीहंदा आहिनि, उहे ठहंदा आहिनि शेयरिंग या एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स जे करे इहे बांड ठहंदा आहिनि। पर जेको मालिक्यूल आहे उहो रुगो ठहंदो आहे शेयरिंग ऑफ
इलेक्ट्रॉन्स जे करे एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स जे करे न ठहंदो आहे। हिन जे करे वरी आयोनिक बॉन्ड थी वेंदो, पोइ मालिक्यूल कोन ठहंदो, पोइ यूनिट ठहंदो आहे। तंहिंजे करे शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जे करे रुॻो उहे बॉन्ड ठहंदा आहिनि जिन सां मालिक्यूल ठहनि। जेके एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जी इलेक्ट्रॉन जी एक्सचेंज जे करे बॉन्ड ठहनि, उन मां वरी मालिक्यूल न ठहंदा आहिनि। इहो तव्हांखे ज़हन में हुजणु घुरिजे। Molecules are mono, di and polyatomic molecules. Molecules के असां चवंदा आहियूं मोनो मालिक्यूल, डाई मालिक्यूल या पोलीएटॉमिक मालिक्यूल। इहो छो सरींदा आहिनि? असल में केमिस्ट्री में अंग हिननि तरीक़नि सां पढ़िबा आहिनि। मोनो एटॉमिक मालिक्यूल, मोनो माना हिकु, मोनो एटॉमिक मालिक्यूल हिकु एटमी मालिक्यूल। डाई माना ॿ, डाई एटॉमिक मालिक्यूल, डाई ॿ एटॉमिक एटमी मालिक्यूल माना मालिक्यूल। पोली एटॉमिक मालिक्यूल, पोली माना घणा, एटमन वारो मालिक्यूल। त ईअं मालिक्यूलनि जा घणा क़िस्म आहिनि। तव्हांखे इहो यादि हूंदो त असां तव्हांखे ॿुधायो होसीं त मालिक्यूल जेको हूंदो आहे उहो हमेशह नॉन मेटल ऐं नॉन मेटल जे विच में ठहंदो आहे। जेकॾहिं नॉन मेटल एटम था पाण में मिलनि त मालिक्यूल ठहंदो, या वरी नोबल गैसूं हुजनि त उन्हनि जो बि मालिक्यूल ठहंदो आहे। ऐं इहे ई उहे आहिनि जेके एलिमेंटल मालिक्यूल हूंदा आहिनि। मोनोएटॉमिक मालिक्यूल कहिड़ा आहिनि? हेलियम, उनजो हिकिड़ो एटम हूंदो पर मालिक्यूल हूंदो। आर्गान, हिकिड़ो एटम हूंदुसि पर मालिक्यूल हूंदुसि। क्रिप्टॉन, हिकु एटम पर मालिक्यूल, मोनो एटॉमिक मालिक्यूल। ऐं डाई एटॉमिक मालिक्यूल, डाई एटॉमिक मालिक्यूल जीअं N2 नाइट्रोजन जा ॿ एटम पाण में गॾिया, O2 ऑक्सीजन जा ॿ एटम पाण में गॾिया, क्लोरीन Cl2, इहे डाई एटॉमिक मालिक्यूल आहिनि, ॿी एटमी मालिक्यूल। पोली एटॉमिक मालिक्यूल, घण एटमी मालिक्यूल, O3 ओज़ोन, 3 ऑक्सीजन जा मालिक्यूल, फास्फोरस P4 4 हिन जा एटम, सल्फर S8, सल्फर जा 8 एटम पाण में गॾिजी करे हिकिड़ो मालिक्यूल ठाहींदा आहिनि। सो मालिक्यूल जेको आहे उहो ठहंदो छाजे लाइ आहे? उहो हिन जे लाइ ठहंदो आहे त जीअं उहे हिक ॿिए खे इलेक्ट्रॉन पंहिंजा शेयर कनि, वंड कनि ऐं पाण खे स्टेबल कनि, मज़बूत कनि, ऑक्टेट या डुप्लेट पूरो कनि। A piece of matter in pure form is termed as a substance. असां सब्सटेंस जी वस्फ़ पढ़ी हुईसीं त ख़ालिस मादे जे टुकरे खे सब्सटेंस यानी शइ चइबो आहे। Every substance has a fixed composition and specific properties. हर हिक शइ खे, हर हिक सब्सटेंस खे हिकिड़ी फिक्स थियल जोड़जक हूंदी आहे ऐं उन जूं पंहिंजूं ख़ासि ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। Every substance has physical and chemical properties. हर हिक शइ खे, हर हिक सब्सटेंस खे पंहिंजूं तबई ऐं कीमियाई ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, ख़ासि। सादी ॻाल्हि त को बि ख़ालिस टुकरो हुजे त उनखे असां चवंदा आहियूं सब्सटेंस। मिसाल जे तौर ते लूणु ख़ालिस हुजे, मुरकबा लूणु सोडियम क्लोराइड, पर हुजे ख़ालिस, ॿियो कुझु मिलियल न हुजेसि त उनखे सब्सटेंस चवंदासीं। लूण में खंडु मिली थी वञे त पोइ उनखे सब्सटेंस कोन चइबो। लूणु पाणी में मिलियल आहे त बि सब्सटेंस कोन चइबो, छो त हाणे इहा मिक्सचर थी वई। ईअं वरी जेकॾहिं ॾिसो डायमंड आहे, अकेलो हीरो आहे, उन में ॿी का बि शइ कोन्हे का मिलियल, सल्फर आहे, उन में का बि ॿी शइ कोन्हे का मिलियल, त उनखे असां सब्सटेंस चई सघूं था। सब्सटेंस या त थींदो आहे एलिमेंट, जीअं कार्बन डायमंड जी सूरत में, या सल्फर, या वरी थींदो आहे मुरकब, जीअं लूणु या ख़ालिस पाणी। त असां सब्सटेंस चऊं था को बि ख़ालिस मुरकब हुजे या ख़ालिस अंसर हुजे, उनखे सब्सटेंस चइबो आहे। An element is a substance made up of same type of atoms having same atomic number and cannot be decomposed into simple substances by ordinary chemical reaction. Answer उहो सब्सटेंस आहे जेको साॻिनी एटमनि जो ठहियलु हुजे, जिन जो एटमी नंबर साॻियो हुजे। तव्हांखे यादि हूंदो त कार्बन 6 कार्बन 6 कार्बन 6 कार्बन 6, इहे 6 नंबर वारा एटम पाण में गॾु पिया थियनि त आंसर पोइ ठहे कार्बन। ईअं ऑक्सीजन 8 ऑक्सीजन 8 ऑक्सीजन 8 यानी साॻियो ई एटमी नंबर 8, साॻियो ई एटम आहे ऑक्सीजन, त उनजो आंसर ठहंदो ऑक्सीजन। त यानी आंसर छा आहे? हिकिड़ो प्योर सब्सटेंस आहे जेको साॻिनी एटमनि मां ठहंदो आहे, अहिड़ा एटम जिन जो एटमी नंबर साॻियो हुजे। ऐं तव्हां एलिमेंट खे अञा वधीक सादनि प्योर शयुनि में नथा विराए सघो कंहिं बि तरीक़े सां। तव्हांजो ऑक्सीजन या लोह खणो, प्योर आहे, उनखे तव्हां केतिरा बि कीमियाई अमल करायो, केतिरो बि टिड़ियोसि, पर तव्हांखे मिलंदो लोह ई, ॿियूं शयूं कोन मिलंदियूं। एलिमेंट अकर इन नेचर इन फ्री और कंबाइंड फॉर्म।
आंसर असांखे कुदरती तौर ते या त आज़ादु मिलंदा आहिनि या वरी उहे ॿियनि शयुनि सां मिलियल मिलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते लोह आहे ॿियनि शयुनि सां मिलियल मिलंदो आहे, उनखे साफ़ु करिणो पवंदो आहे। पर जीअं सोन आहे उहो असांखे अलॻि मिलंदो आहे, या नोबल गैसूं उहे असांखे फ्री फॉर्म में मिलंदियूं आहिनि। ऐं वरी सॉलिड में हूंदा, लिक्विड में हूंदा या गैसिस में हूंदा। मादे जी हालत लोह सॉलिड में थो मिले, चांदी आहे, ट्रामो आहे। लिक्विड में 2 आंसर मिलंदा आहिनि, हिकिड़ो ब्रोमीन आहे, ॿियो आहे पारो मर्क्यूरी। ॿिया जेके आहिनि सभु सॉलिड आहिनि, 2 रुगो लिक्विड आहिनि, हिकिड़ो नॉन मेटल आहे ब्रोमीन, ॿियो आहे मेटल हिकिड़ो मरकरी। ऐं गैसूं ऑक्सीजन, कार्बन न, ऑक्सीजन, नाइट्रोजन, फ्लोरीन ऐं नोबल गैसूं, इहे सभु गैसिस फॉर्म में असांखे मिलंदियूं आहिनि। नाउ 118 एलिमेंट्स हैव बीन डिस्कवर्ड। हींअर ताईं जेको आहे सो 118 जेके एलिमेंट आहिनि उहे दरियाफ़्त थियल आहिनि। हाणे इन्हनि 118 आंसरनि मां कुझु जेके आहिनि घणा कुदरती आंसर आहिनि, बाक़ी जेके आहिनि ॿिया उहे हथरादी ठहियल आहिनि, आर्टिफिशियल आहिनि, उहे साइंसदाननि पाण ठाहिया आहिनि। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी ॿिए वीडियो में बाब पहिरें जी समरीअ जो ॿियो हिसो डिस्कस कंदासीं। वधीक ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।